शहीद नसरुल्ला गडानी जा कातिल गिरफ्तार न करण खिलाफ चैन गोठन जे गडानी बिरादरी जे माण्हुनि तोड़े स्कूल जे शागिर्दनि पोलियो मुहिम जो बाइकाट कंदे खेसि सख़्त एहतिजाज कयो आहे। शहीद नसरुल्ला गडानी जा कातिल गिरफ्तार न करण खिलाफ चैन गोठन जे गडानी बिरादरी जे माण्हुनि तोड़े स्कूल जे शागिर्दनि पोलियो मुहिम जो बाइकाट कंदे खेसि सख़्त एहतिजाज कयो आहे। उन मौक़े ते गडानी बिरादरी जे अॻवाननि फैज़ मोहम्मद गडानी, मदद अली गडानी, जहांज़ेब गडानी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त असांजा 3 मुतालबा आहिनि। सभ खां पहिरीं शहीद नसरुल्ला गडानी जे क़त्ल में मुलविस बरकत लुंड खे गिरफ़्तार करे कानून मुताबिक़ खेसि सज़ा ॾिनी वञे ऐं पुलिस पारां अदालत में जल्द चालान पेश कयो वञे। गॾोगॾु सिंध सरकार खां वठी DC घोटकी ताईं कातिलनि जी सहूलियतकारी करे रहिया आहिनि सा बंदि कई वञे। शहीद नसरुल्ला गडानी जा कातिल गिरफ़्तार कयो। अॼु शहीद नसरुल्ला गडानी खे शहीद थिए 5 महीना गुज़री चुका आहिनि त कंहिं बि अहिड़ो को एक्शन न वरितो आहे। इवन असां एहतिजाजूं वग़ैरह रैलियूं ऐं सिंध हुकूमत जो दरवाज़ो बि खटखटायोसीं, लेकिन उतां खां कोई बि रिस्पॉन्स असांखे न मिलियो। इन जे लाइ असां अॼु मजबूर थी करे इहो क़दम खयोंसीं त असां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा न पीआरींदासीं त जीअं शहीद नसरुल्ला गडानी जा कातिल गिरफ़्तार कयो। सिंध हुकूमत असां पाण उन ॾे वियासीं, असांजो इंसाफ़ थिए, लेकिन सिंध हुकूमत पाण वरी कातिलनि जी सहूलियतकारी करे रही आहे। असां ते असांजे गडानी बिरादरीअ ते कूड़ा FIR कराया वञनि था, असां ते तशदुद कयो वञे थो, रस्ते में या ॿिए जायुनि ते असां सां अटैक कया वञनि था त जीअं माना असां पोइ ते हटी वञूं, पर असां पोइ ते हटंदासीं न, असां पंहिंजे मक़सद में अॻिते वेंदासीं। असां इन जे लाइ पंहिंजे ॿारनि खे अॼु माना एहतिजाज कयो आहे त असां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा न पीआरींदासीं। हिते तक़रीबन 1500 खां वठी 2000 ॿार आहिनि जेके पोलियो जा क़तरा पीअंदा आहिनि। उन्हनि सॼनि खे असां पोलियो जा क़तरा पीआरणु न छॾींदासीं। जेकॾहिं असांजे कंहिं ॿार खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। साईं जेको हीउ मक़सदु हिन जो इहो आहे त शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी खे 6 महीना थी विया आहिनि, उन खे शहीद कयो वियो आहे। उन जे कातिलनि खे गिरफ़्तारी जो नाम बि न वरितो अञा ताईं। असां जेके उन जे साथारी आहियूं उन्हनि जे घरनि में पुलिस ईंदा आहिनि, बाक़ी उन्हनि ॾे न वेंदो। सो असां इन जे लाइ बाइकाट कयोसीं त पंहिंजे जेके नसरुल्ला गडानी जा साफ़ी नसरुल्ला गडानी जा जेके साथारी आहिनि उन्हनि बाइकाट इन जे लाइ कयो त उन जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेकॾहिं असांजे इन बाइकाट जे लाइ असांखे कुझु नुक़सानु थी पियो त उन जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत थींदो। असांजो बाइकाट जा जेके 3 मुतालबा आहिनि। नंबर पहिरियों त बरकत लुंड जेको आहे शहीद नसरुल्ला गडानी जो जेको आहे कातिल आहे ऐं सरेआम घुमी रहियो आहे ऐं जेको उन जा वारिस आहिनि उन्हनि खे माना मौत मार धमकियूं ॾिए थो। सो सिंध गवर्नमेंट IG ऐं DIG ऐं SP साहब खे असां चऊं था त उहो सरेआम घुमे थो, उन खे गिरफ़्तार कयो वञे ऐं कानून मुताबिक़ उन खे सज़ा ॾिनी वञे। नंबर 2 जेको आहे 6 महीना गुज़री विया आहिनि त फाइनल चालान अञा कोर्ट में पेश न थियो आहे। कानून मुताबिक़ 3 महीने में जेको आहे फाइनल चालान पुलिस खे कोर्ट में पेश करिणो आहे। नंबर 2 इहो जेको आहे फाइनल चालान इहो कोर्ट में पेश कयो वञे। नंबर 2 जेको सहूलियतकारी जेको सिंध गवर्नमेंट करे थो CM खां वठी DC ताईं जेको आहे इन्हनि जेके कातिल आहिनि उन्हनि जो सपोर्ट करे थो, बराए महिरबानी इहो बंदि कयो वञे ऐं असांजे 3 मुतालबा जेके इहे आहिनि इहे पूरा कया वञनि ऐं असां पंहिंजो जेको आहे बाइकाट जेको बि एक्टिविटी सिंध गवर्नमेंट जो हूंदो उन जो असां साथ ॾींदासीं। ऐं जेके हाणे असां बाइकाट कयो आहे पोलियो क़तरनि जो, असां पंहिंजे ॿारनि खे पोलियो क़तरा बि पीआरींदासीं। मगर सभ खां पहिरें 3 पॉइंट जेके अहम आहिनि इहे जेके मुतालबा असांजा आहिनि इहे पूरा कया वञनि। उन्हनि चयो त ॿारनि खे पोलियो फुड़नि पीआरण जो बाइकाट कयो आहे। असीं सिंध सरकार जी हर एक्टिविटी जो साथ तॾहिं ॾींदासीं जेसिताईं असांजा मुतालबा पूरा न कया वेंदा। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, माथेलो।